बेरोच वसीम इकबाल जिला जेकंबा डिग्री कॉलेज बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर में ईंदड़ मुस्तक़रिब सर्वे करण लाइ ईंदड़ औरतुन के 4 घंटा विहारे बिना सर्वे जे वापस करे छॾनि था। ख़बर मूजिब जेकंबा डिग्री कॉलेज बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर में एजेंट राज कायम जेका पैसा ॾे उन जी सर्वे थिए थी। 1500 का 1000 रुपया फी टोकन छा पैसा वरता वञनि था। ज़रियनि मूजिब त पुलिस एहलकार नसरुल्ला सोमरो असगर गोरशानी एजेंटनि जी मार्फत पैसा वठी करे टोकन ऐं सर्वे कया वञनि था। जॾहिं त पुलिस एहलकार नसरुल्ला सोमरो असगर गोरशानी 5 सालनि खां डिग्री कॉलेज में मुक़रर आहिनि जेके BISP वारनि जा कमाऊ आहिनि। ग़रीब मुस्तैक़ औरतुनि ते वारसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़ुदारा असां SSP जेकंबा से सलीम शाह DC जेकंबा ज़हूर अहमद मरीम साहब खां मुतालबो करियूं था त 5 सालनि खां डिग्री कॉलेज बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर मुक़रर रिश्वतखोर पुलिस एहलकार नसरुल्ला सोमरो असगर गोरशानी खे हटाए करे कंहिं ॿिए पुलिस एहलकारनि खे मुक़रर कयो वञे ऐं एजेंटनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं ग़रीब ऐं मुस्तैक़ औरतूं पंहिंजे सर्वे कराए सघनि। क्रिकेट खेलो थी कल आयो कल होश में न हुई ठीक कल होश में असांजे 500 ॼणा ईंदा 500 ॼणा सम्झे एतिरा त एॾी हालत आहे माइन सां मथो वञी रात जो ख़ुदा घर वञूं था किरी था पऊं। अल्लाह सलाम करे बि ख़ैर हुयो सलाम करे बि ख़ैर हुयो पोइ ॾिठो मां जो ख़ैर त मां त चुप 4 बजे अच तूं हलियो अचे 4 बजे मुंहिंजो ज़िमो ठीक आहे सुबुह जो एॾी रश हूंदी आहे न ख़ैर बस तोखे चुप 4 बजे हलियो ख़ैर आहे हवा नसरुल्ला ये कमरे था सुबह लगा बैठा पैसा न सही घणा ॼणा माण्हू अरे पुछो सरकारी फीस घणा पैसा ऑर्डर लगवा जो पैसो न सरकारी फीस दी त बेजार थे तो मजबूर थे तो अरे कोई गोठ का अचे तो कोई बरेली का अचे तो कोई केड़ी जगह को अचे तो कोई के पंज कमकार छड़े कर हेते अचे वने तो असा पूछूं था तो बाबा फीस केड़ी किस्म जी आ फीस जेकी वती वने थी असा के बुधायो वने सरकारी फीस आ बुधाइन जैसा फीस न था वठो बाहर वने था सुबह को वठी करे शाम तक अचन था कोई न तो बुधे ए सभई जेके बीठा हैं इनन मोलाई गरीब मिस्किनन हेते पैसन लाई बीठा हैं न के कोई घर को कोई जमींदार तो नहीं आए कोई जमींदार था आए कोई पैसे हेते गरीब मानू बीठो है न छाजे लाई बीठा हैं पैसा वठो 1000 रुपया वते वने तो चे वने तो हाफी कार्ड 1000 रुपया वतो वने तो के शे के मानू के खबर ही नहीं के जी छाजी वती वने थी बुधाए वने तो कोई सरकारी आ असा जण का तैयार हो 5000 जण का भी तैयार हो कोई